इं मोहब्बत से रब जो कुरान बुधण आया हो इं दिल की मोहब्बत से मदीने वाले साईं जी मथा दुरूद शरीफ अल्लाहुम्मा सल्लि व सल्लिम दाइमन अबदा अला हबीबिका खैरिल खल्क़ि कुल्लिहिम। मोहतरम अजीज दोस्तों, भाइयों एवं बुजुर्गों, अजो को ही प्रोग्राम हजरत मौलाना खालिद महमूद चांडियो साहब ऐं उन्हनि जा वालिद मोहतरम फ़कीर मंठार अली डेपरानी साहब जन के मां मुबारकूं ॾियां थो। वाह मंठार को ॾींहुं हुयो तूं बच्चे के पढ़ायो हुयो, अॼु वाह जो रब घुरियो थी जो तुंहिंजे अॻे जागीर में जलसा कराईंदे हाणे कंबर में रब जे क़ुरान जा जलसा थो कराए। अब इहा कांजी महिरबानी। आलमन जा बयान ॿुधव, मां मुख़्तसिर तव्हांखे ॿुधाईंदुसि, दुआ घुरंदासीं इंशाअल्लाह। मां भी कुबे सैद खान को पंध करे आयो आहियां, मुंहिंजो भी हक़ आहे तव्हां। क़ुरान जी आयत मां पढ़ी कहिड़ी, ऐनमा तकूनु युद्रिकुमुल मौत। अल्लाह तो फरमाए मौत मथों ईंदो। छा ईंदो बा? ए अल्लाह भला इएं न थे। अब तवज्जो सां वेठा हो, 15-20 मिनट ॻाल्हायूं, थोरो वेझा त थी वेझा मन हीअ रात अगी वञे वही हीअ घड़ी त तव्हांजा बेड़ा पार थी। ए अल्लाह, ऐ रब करीम भला अमीरन ते मौत न अचे। ऐ असांजा मिठा अल्लाह भला नौजवानन ते मौत न अचे। अल्लाह बादशाहन ते मौत न अचे। ऐ असांजा अल्लाह गरीबन ते मौत अचे जो ॾुखियो वक्त था गुज़ारन। ऐ अल्लाह भला अमीरन ते पैसे वारन ते मौत न अचे। अल्लाह तू फरमाए न ओ मुंहिंजा बानो, ऐनमा तकूनु युद्रिकुमुल मौत वलौ कुंतुम फी बुरूजिम मुशय्यदा। ऐ मुंहिंजा रब्बा, मौत कंहिं ते ईंदो। अल्लाह तू फरमाए मौत सभिनी ते ईंदो, सभिनी जे मथां मौत ज़रूरी। कुल्लु मन अलैहा फ़ान। हिकिड़ी जाइ ते फरमाई त हर शइ फना थी। ए अल्लाह केड़ी केड़ी शइ फना थींदी। ऐ अल्लाह हे था सोचने समझन था, अल्लाह दुनिया वारा था सोचने त रुगो फना आसमान थींदो, ॿियो आसमान ठही सघे थो। ऐ रब करीमा भला सिज भी फना थींदो। अल्लाह तू फरमाए इज़ा शम्सु कुव्विरत व इज़ा नुजूमुन कदरत। अल्लाह तू फरमाए सिज ते भी मौत ईंदो, ये सितारा भी ख़त्म थी वेंदा। ऐ असांजा मिठा अल्लाह हीअ दुनिया कीअं रहंदी, भला ज़मीन भी रहंदी की न। अल्लाह तू फरमाए ॿुधो दुनिया वारो, इज़ा समाउ फतरत। आसमान भी ख़त्म थी वेंदो, इन्ही ते भी मौत अची वेंदो। ऐ असांजा मिठा अल्लाह हीअ ज़मीन ते भी मौत ईंदो। छा? अल्लाह तो फरमाए इज़ा ज़ुलज़िलतिल अर्ज़ु ज़िलज़ालहा व अख़रजतिल अर्ज़ु अथक़ालहा व क़ालल इंसानु मा लहा। ऐ मुंहिंजा मानो या ज़मीन भी हिकिड़े ॾींहुं मरी वेंदी, इन्हीअ ते भी मौत ईंदी। हा साईं। ए अल्लाह भला हेॾा जबल, अब मौत रुगो इंसान ते न आहे। मौत जॾहिं ईंदो न,
ए अल्लाह हेॾा वॾा जबल जॾहिं खां दुनिया ठही आहे ऐं रब करीम जबल पंहिंजी जाइ ते मौजूद आहिनि। अल्लाह आदम अलैहिस्सलाम आयो, रब करीम दुनिया में लथो, तॾहिं बि सऊदी अरब जा जबल अॼु बि निशानी तौर ते ॿुधाया वेंदा आहिनि त हे जबल अरफात आहे, जिते ॾाढे आदम ऐं ॾाढी हवा जी दुआ क़बूल थी आहे। ऐं असांजा मिठा अल्लाह इन जबलन ते भी मौत ईंदो छा? रब तो फरमाए ॿुधो दुनिया वारो, इज़ा वक़अतिल वाक़िआ लैस लिवक़अतिहा काज़िबा ख़ाफ़िज़तुर राफ़िआ इज़ा रुज्जतिल अर्ज़ रज्जा व बुस्सतिल जिबालु बस्सा। अल्लाह तो फरमाए ॿुधो दुनिया वारो, क़यामत जो ॾींहुं थींदो, इहे जबल भी मौत अची वेंदुनि, कप वांगुरु ॾरी ख़त्म थी वेंदी, जबल भी ख़त्म। ए अल्लाह दुनिया में पोइ भला कीअं गुज़ारियूं? ए अल्लाह हिते त चवनि था त बादशाह कुलमंद आहिनि जेके बादशाही संभाले वेठा। साहब ने अर्ज़ कयो अल्लाह जा रसूल सही अकुलमंद दुनिया में केर? बादशाह हेॾी वॾी बादशाही संभाले वेठा। नबी साहिब फरमायो न, ए अल्लाह जा रसूल सल्लल्लाहु अलैहि वसल्लम, साईं भला उहे माण्हू अकुलमंद जन मिल्कियतूं मेड़े दौलतूं गॾु कयूं, जायदादूं ठाहियूं, ऐं सोना नबी इहे अकुलमंद आहिनि? नबी साईं फरमायो न न, ऐं अल्लाह जा रसूल साईं कहिड़ा दुनिया में माण्हू अकुलमंद कहिड़ा आहिनि? नबी साईं फरमायो ॿुधो दुनिया वारो, अकुलमंद इंसान दुनिया में ॾिसणा अथव त उहे आहिनि ओ जेकी मौत खां अॻु में पंहिंजी मौत जी तैयारी कनि। अकुलमंद केड़ा? मौत खां मौत जी तैयारी। बस सुनो नबी सल्लल्लाहु अलैहि वसल्लम जन, अब असां तव्हां रोज़ दुनिया नई तरक्की थिए थी बाबा, अॻे अब्बा ॾाॾा पेहन ते ऐं तॾनि ते गुज़ारे विया, हाणे साईं तरक्की थी वई, वरी सुहिणियूं खटियूं धारियूं साईं अञा तरक्की थी वई, बाबा पुट परणायो साईं, हाणे पलंग बेड घरनि में, ईअं की न? हाय नबी साईं फरमाए ॿुधो दुनिया वारो, पैदल पो घुमी पुछाणो ओतिरो थियई, हाणे सैकल धारे तुंहिंजो हिसाब सैकल जेतिरो वठिबी, छो जो रब जी नेमत थो इस्तेमाल करी, सैकल को हाणे मोटरसाइकिल धारे, अल्लाह जी नेमत वधी वई, ऐं अल्लाह जा बाना हाणे तुंहिंजो हिसाब वञी थो वधंदो, स्कूटर खां पोइ कार गाॾी धारे, हाणे तुंहिंजो हिसाब वधी वियो, अॻे कखाए घर में पियो गुज़ारी, हाणे जायुनि जो बंगलनि जो मालिक थी वियो आहे, अॻे तननि ते पियो सुम्ही, हाणे बंग जेको आहे पलंगनि ते थो सुम्ही, ऐं अल्लाह जा बाना जेतिरी रब जी नेमत इस्तेमाल कंदे ओतिरो अल्लाह हिसाब बि वठी। तव्हां ॿुधो हूंदो नबी सल्लल्लाहु अलैहि वसल्लम फरमायो त ग़रीब माण्हू जेके हिन 500 साल कमो पेशो अमीरनि खां अॻे जन्नत में, हा साईं छाजे करे वेंदा? इहो इन जे लाइ त ग़रीब माण्हू वटि पैसो को न हुयो। हा बा असां तव्हां वटि जॾहिं भोतार हिसाब कंदो आहे न हारियुनि जो, हिकिड़ो मिसाल ॾियां, पोइ जॾहिं सेलर ते अनु खपाईंदा आहिनि त उहो चवंदो त बाबा हलो हिसाब किताब काथे कंदासीं? बैठक ते। अल्लाह साईं हिसाब किताब काथे कंदो? क़यामत जे महशर जे मैदान। पोइ चवंदो जेके जंहिं हारी 4 अठा सकिया आहिनि, हिकिड़े टोटल कया ई 2 2.5 जरे बंड, चवंदो बाबा तव्हांजो हिसाब घणो आहे, तव्हां हली वेहो, हिन कया ई 2 2.5 जरे बंड हाली हिन खे फारिग करे वठो, ईअं आहे की न?
पोइ चवंदो साईं बाबा बबोरियूं कारे बाण जूं बचे बाण जूं हिकिड़ो हरो फेराए चवंदुसि पुट तूं हल तूं आज़ाद आहे हिननि जो हिसाबु डिघो आहे पोइ ग़रीब ऐं मिसकीन ओ उन्हनि वटि पैसो कोन हो जो वञी ज़िना कनि पैसो कोन हुन जो वञी शराब पीअनि पैसो कोन हुन जो वॾियुनि गाॾियुनि ते घुमनि पैसो कोन हुन जो वॾियूं वॾियूं जायूं ठाराइनि पैसो कोन हुन जो वञी वॾा कारोबार कनि जो वेठा हिसाब ॾियनि अल्लाह साईं फरमाईंदुनि अचो अचो ऐं ग़रीब ऐं मिसकीन हो हेॾां अचो तव्हांजो थोरी कमाई थोरो गुज़र हुयो घणी कमाई मज़ूरी कोन हुई तॾहिं त तव्हां कुझु करे कोन सघियो अचो तव्हांजो हिसाब किताब कयां जल्दी जन्नत ॾे वञो ऐं अमीर पैसे वारा फाथा पिया हूंदा पया हिसाब बुधो बंगलनि में रहण वारो दुनिया जी तमन्ना करण वारो जंहिं सुहिणे नबीअ जे सदके जान ठहियो आहे बुधो बुधो सुहिणो नबी सल्लल्लाहु अलैहि वसल्लम जन हीअं तॾे ते आरामी आहिनि कमीज़ मुबारक लाए टंगे रखी अथनि पासो जो वराइनि पुठनि मुबारकनि ते तॾे जा निशान ठही विया बुधो पलंगनि ते सुम्हण वारो साहबी अब्दुल्ला जी नज़र पई जल्दी आयो अर्ज़ कयो सोना नबी दिलबर नबी लौलाक लमा खलक़तल अफलाक ऐ सोना नबी दिलबर नबी साईं आसमान तुंहिंजे सदके ठहियो ओ असांजा सोना नबी सिज चंड सितारा तुंहिंजे सदके ओ मुंहिंजा सोना नबी हीअ ज़मीन वण टिण बूटा हे जिन मलक ओ सोना नबी जान तुंहिंजे सदके ठहियो अल्लाह जा रसूल आदम खां वठी ईसा ताईं साईं सभु सवा लख नबी तुंहिंजे सदके आया लौलाक लमा खलक़तल अफलाक ऐ सोना नबी रब तो चवे सोना तोखे न ठाहियां त कुझु बि न ठाहियां ओ दिलबर नबी साईं जान तांजे सदके ठहियो आ ओ सोना नबी हुकुम कर तमां बिस्तरो खणी अचां तव्हांजे जिस्म तर ते तॾे जा निशान ठही विया अल्लाह थोरी सोच त कयो सोना नबी हुकुम कयो त मां बिस्तरो खणी अचां अल्लाह जा रसूल तव्हांजे जिस्म ते तॾे जा निशान ठही विया नबी साईं छा फरमायो नबी सोने फरमायो सल्लल्लाहु अलैहि वसल्लम फरमायो या अब्दुल्लाह कुन फि दुनिया का अन्नक गरीब ऐ अब्दुल्लाह इन दुनिया में मुसाफिर अब जंहिंजे सदके जान ठहियो आहे उहो तो चवे दुनिया में मुसाफिर ऐं असां जेके टको न लहूं उहे दुनिया में सोचूं एतिरियूं तयार हिकिड़ो दुकान आहे हिनखे 10 दुकान हयातीअ में कीअं कयां हो कच्चो घर आहे पक्को कीअं कयां हे 50 लख जो घर आहे करोड़पति कीअं थियां नंढी गाॾी आहे वॾी गाॾी कीअं धारियां अल्लाह तू फरमाए इल्मू अन्नमल हयातु दुनिया लाइब ऐ मुंहिंजा बानो इहा दुनिया जी हयाती लाइब घड़ी सवा जो खेल अथव वल्लव अल्लाह तू फरमाए इहा घड़ी सवा जो तमाशो थव वज़ीनतु व तफाखुरुम बैनकुम व तकासुरुम फिल अमवालि वल औलाद अल्लाह तो फरमाए दुनिया वारो घड़ी सवा जो खेल तमाशो था खबरदार ओ परावा बंगला परायूं गाड़ियों ॾिसी आरज़ी ज़ीनत ॾिसी भुलिजी न पइजो अकुलमंद छिजो मौत खां अॻे मौत जी तयारी कजो हाँ साईं मौत खां अॻे
मौत जी तैयारी कजो या सोच न रखजो। नबी साईं फरमाया अब्दुल्ला को फिद दुनिया का न का गरीब। आए अब्दुल्ला दुनिया में मुसाफिर, आए अब्दुल्ला एड़ा मुसाफिर अवाबिरु सबील। सोने नबी फरमायो जिया मुसाफिर सफर कंदे 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 नबी साईं फरमायो थकजी पवंदो आ, ओ कई वण जे हेठां घड़ी सवा साई पटींदो आ, वरी अॻिते रवानो थींदो आ। नबी साईं फरमायो औ आबिरु सबील। ऐ दुनिया में रहण वारो, ऐ दुनिया जूं तमन्नाऊं करण वारो, तव्हांजी ज़िंदगी वो न घड़ी सवा साई जेतरी तव असुल सफर अगते आए कि न। नबी साईं फरमायो बुधो दुनिया वाला वाउदो नफ्सका मिन आलिल क़ुबूर। पाण के हमेशा कब्र वारन में समझो। अब हियां भी फरमाए नबी साईं फरमायो दुनिया वालो जॾहिं तव्हांजी दिल में दुनिया जी कमाइण जो शौक़ वधी वञे न, तव्हांखे पैसे ठाहिण जी लालच वधी वञे न, पैसे जे करे अबे सां थो पिटाए, पैसे जे करे अधे सां थो पिटाए, पैसे जे करे सोट मासात अज़ीज़ सां थो पिटाए, पोइ दुनिया जी लालच जॾहिं तुंहिंजे दिल में वधी वञे न, नबी साईं फरमायो पोइ हिकिड़ो चकर कब्र अखों ॾेई अच। फरमाए उहे जेके कब्रनि में सुता थी इहे बि वॾियूं वॾियूं तमन्नाऊं कंदा। अब कंदा कि न कंदा? हाज़े हिकु दफ़े नबी सल्लल्लाहु अलैहि वसल्लम जन अचनि पिया, चओ सल्लल्लाहु अलैहि वसल्लम हिकिड़ो छेलो मोह पियो, छेले जो ढूंढ धप मारे पई। नबी सल्लल्लाहु अलैहि वसल्लम फरमायो सहाबियो बेजी वञ, साहबी बेजी विया। नबी साईं फरमायो ॿुधो मुंहिंजा साहबियो केरु आहे तव्हां मां जेको हिन खे ख़रीद करे। अब जागो था न। नबी साईं फरमायो हालांकि हदीस में ईंदो आहे त उन साहबनि सां गॾु अबू बकर उमर उस्मान अली साईं जहिड़ा जवान बि गॾु हुया। नबी साईं फरमायो ॿुधो साहबियो बीजी वञो, साहबी बीजी वया। नबी साईं फरमायो केरु आहे जेको तव्हां मां हिन खे ख़रीद करे मोल छेले जो ढूंढ। नबी साईं ईअं जो फरमायो। साहबन अर्ज़ कयो सोना नबी आए अल्लाह जा रसूल साईं हे त ढूंढा धप थी मारे, ऐ सोना नबी असां त बी नथा सघूं। अल्लाह जा रसूल साईं हिन खे को मुक्त में को न खणंदो, केरु आहे जेको हिन खे ख़रीद करे। नबी साईं फरमायो ॿुधो दुनिया वारो हिन दुनिया जो मिसाल इन ढूंढ वांगुरु अथव, ख़बरदार ढूंढ खे ख़रीद न कजो, आख़िरत ख़रीद कजो। आज़े जेके हिन वक़्त ताईं वेही करे मोबाइलुनि ते वक़्तु विञाइनि था ऐं तव्हां हिते वेही करे आख़िरत ख़रीद था कयो। ईअं आहे कि कुल्ले ते मलाइको सॼे कुल्ले वारो लिखे थो पए। असांजो ईमान आहे, चओ क़ुरान में रब जो फरमान किरामन कातिबीन यअलमून मा तफ़अलून। चइजो सुभान, ॾाढा सुभान। अज एड़ी सुभान अल्लाह चो जो रुठल रब राज़ी थी वञे। अज एड़ी सुभान अल्लाह चो जो अल्लाह तुंहिंजा दुख ई लाहे छॾे। अज एड़ी सुभान अल्लाह चो जो रब जी रहमत वसी पवई त तुंहिंजूं दिल जूं मुरादियूं पूरियूं थी वञनि। अज़ीज़ दोस्तो मालूम थियो त हिते असां हमेशा रहण न आया। भला साईं हीअं थे अबे अम्मा जे निकाह सां वॾो पुटु ॼाओ, ॿियो नंबर, टियों नंबर, चौथों, पंजो, छहों, सतों। अब दुनिया में अचण जो नंबर आहे न, पर अल्लाह तो फरमाए ॿुधो दुनिया वारो
इन आसरे में भी न लग जाए ताबो अञा ज़िंदा वेठो आ ॾाढो अञा ज़िंदा वेठो आ मुंहिंजी त हयाती वॾी आ ॾाढो वींदो अबो वींदो पो वॾो भाउ पो ॿियो नंबर पो मुंहिंजो नंबर अल्लाह जो फरमाए न न ओ मुंहिंजा बाना इन आसरे में न रह जाए आई नमा तकूनो युदरिकुमुल मौत काते फरमाए अल्लाह साईं ॿुधो दुनिया वाराओ मां रब करीमा मौत तव्हांजे मथां सुवार करे छॾियो आहे मां अहिड़ो बेपरवाह आहियां जो कच्चा घुराया मर्ज़ीअ वारो आहे ॾाढो वेठो आहे हलण खां लाचार पोटे नौजवान जो लाश खयूं पिया वञ आहे कंहिंखे इंतज़ार नबी सल्लल्लाहु अलैहि वसल्लम जो साहबी हज़रत अब्दुल्लाह रज़ी अल्लाह ताला नालो अथसि निमाज़ ते ईंदो हो पोइ नंढड़ो पुटड़ो बि गॾु ईंदोसि अब कुल्हे ते खयूं ईंदोसि पोइ हे बि जो निमाज़ में हथ ॿधी बीहे तो नंढड़ो बि भरिसां हथ ॿधी बीहे हे बि सजदो रहे तो बि सजदो अब हिकिड़ो जेको न पाण कुतनि जो शौक़ीन हूंदो न त उनजो पुटड़ो छा कंदो घर में ॾिसंदो त अबो कुतनि जो शौक़ीन आहे पोइ उहो छा कंदो जो पंहिंजे अबे खे ॾिसी करे हे बि वेठो गुलर धारींदो जे पियो कोकड़ी अथसि ऐं कुकड़नि जो शौक़ीन आहे त उनजो घर जा अज़ ख़ुदि तव्हां ॾिसो त माहौल त उन्हनि जा नंढड़ा पुटड़ा हूंदा न पोटड़ा उहे वेठा चूरा धारींदा ईअं आहे की न जे पियो जुआरी हूंदुसि त नंढड़ो पुटड़ो वेठो पतनि जी वेठो पियो माचीस वारनि जी वेठो पियो रांदि खेॾंदो जहिड़ो माहौल हो ईअं उन सहाबी जो माहौल हो निमाज़ पढ़ण त पुट बि बीठो पियो निमाज़ पढ़ेसि ईअं की न साहबी निमाज़ पियो पढ़े बचड़ो गॾु निमाज़ पियो पढ़ेसि हिकिड़े चकर निमाज़ ते जो आयो उहो नंढड़ो ॿारो गॾु कोन हुउसि जल्दी मोटी घर वियो नबी साईं फरमायो ॿुधो साहबियो जियो सोना नबी ऐं साहबियो ॾियो ख़बर अॼु अब्दुल्ला जल्दी घर वियो साहब अर्ज़ कयो अल्लाह जा रसूल ओ साईं जेको रोज़ानो नंढड़ो छोकिरो कुल्हे ते खयो ईंदो सोना नबी इहो नंढड़ो पुटो वफ़ात करे वियो जो पक्का घुराए त मर्ज़ी वारो कच्चा पटे त मर्ज़ी वारो ये आहे की न कॾहिं ईअं बि थींदो आहे अमड़ बच्चो ॼणी दिया पो दाई खे चवंदी आ मां बच्चो हाण त थञ पीआरियांसि ओ थञ खीर मौजूद हूंदो आ पर उहो बच्चो जान छॾे वेंदो आ कॾहिं ईअं बि थींदो अथव मासूम ॿारड़ो ॼमंदो आ ज़बान पयो फेराईंदो आ ॼाण मुंहिंजी अम्मा मूंखे थञ पीआरींदी पर ॿुधो मुस्लमानो साईं मंठार जी दावत ते आयलो वो बच्चो ज़बान पियो फेराईंदो आ त अम्मा ॼाणो खीर पीआरियो पर अमड़ वीचारी जान छॾे चुकी हूंदी आहे आहे की न आ साईं आहे से इंतज़ार हाँ नबी साईं फरमायो वञो अब्दुल्ला खे वठी अचो उन अब्दुल्ला खे वठी आया नबी साईं फरमायो ऐ अब्दुल्ला ॾे ख़बर अजो ॾाढो गमगीन तो ॾेखारजे अर्ज़ कयो मुंहिंजा सोना नबी साईं ॾाढो दर्द थी पियो आहे ऐ अब्दुल्ला ॾे ख़बर छा थियो आहे अल्लाह जा रसूल साईं हिकिड़ो पुटड़ो मूंखे रब ॾिनो ऐ सोना नबी जॾहिं निमाज़ ते ईंदोसि कुल्हे ते खयो ईंदोसि ओ अल्लाह जा रसूल साईं मां निमाज़ में बीहंदोसि त पासे में बीठो हूंदो ओ सोना नबी साईं हाणे जॾहिं निमाज़ ते थो अचां कुल्हो ख़ाली थो ॾिसां सोना नबी निमाज़ ते थो बीहां ओ मुंहिंजे पासे में पुटड़ो नज़र अचे ई कोन थो अल्लाह जा रसूल या डरी थो पए सही आए बच्चो औलाद प्यारी आएगी अर्ज़ के अल्लाह जा रसूल जॾहिं सुम्हंदोसि त इहो पुटड़ो सीने ते सुम्हंदो
सोना नबी जॾहिं निंड पइजी वेंदो पोइ पासे में सुम्हारींदो मांस साईं जॾहिं घर तो वञा बिस्तरे ते तो अचा बच्चे खे नथो ॾिसां सोना नबी दिल फाटी थी पए नबी साईं फरमायो अब्दुल्ला जी सोना नबी आए अब्दुल्ला तोखे ख़ुशख़बरी ॿुधां साईं दिल जाए तॾे मां जो चयां भुरी पियो आहे नबी साईं फरमायो आए अब्दुल्ला जी सोना नबी आए अब्दुल्ला ये मासूम ॿार जेको तोखां जुदा थी वियो आहे आए अब्दुल्ला क्या जे ॾींदो तुझे तू पंहिंजी अमड़ जे दामन खे पकड़े बीहंदो अल्लाह जे आॾो फरियाद कंदो आए रब करीमा आए अल्लाह मूंखे अबे अमड़ जो प्यार नसीब ई न कई आए मुंहिंजा रब मां त गुनाह कोन कया अल्लाह मूंखे त मासूमियत में घुराए वरिती आए रब अॼु मां मासूम जी सदा क़बूल कर मुंहिंजे अबे अम्मा खे माफ़ कर त जन्नत में वठी वञ नबी साईं फरमायो अब्दुल्ला जी अल्लाह जा रसूल फरमायो अब्दुल्ला जेस ताईं इहो तव्हांजो पुटड़ो तव्हां पियो माउ खे माफ़ी न ॾियाराईंदो एस ताईं चुप न कंदो अल्लाह वटि हुज्जत पयो कंदो तव्हांजो जन्नत में वठी तव्हांजी जान छॾाईंदो त सहाबी वेठा साहबिन अर्ज़ कयो अल्लाह जा रसूल साईं इहो ख़ुशख़बरी रुगो अब्दुल्ला जे लाइ या ॿियनि जे लाइ बि नबी साईं फरमायो ॿुधो कलमे वारो दुनिया वारो जंहिंजो बि बच्चो बालिग़ थियण खां अॻु में गुज़ारे थो वञे उहो क़यामत जे ॾींहुं पंहिंजी पीउ माउ जे लाइ सिफारिश कंदो क़यामत जे ॾींहुं अल्लाह जे साम्हूं सिफारिश कंदो तंहिंजे करे मां तव्हांजी ख़िदमत में अर्ज़ु खणी आयो आहियां रोज़ानो क़बर सॾे वठी तवजो कजो हिकिड़ा 10 मिंट नबी साईं फरमायो ॿुधो दुनिया वारो क़बर रोज़ानो थी सॾे छा थी चवे चेदी अना बैतुल ग़ुरबत मां के ऊंदाईअ जो घर आहे रोशनी खयों अचजाए अबा नबी साईं जो फरमान सचो आहे कि न अना बैतुल ग़ुरबत मां ऊंदाईअ जो घर आहे साईं पो रोशनी केड़ी खयों वञो नबी साईं फरमायो निमाज़ वारी रोशनी कुरान जी तिलावत वारी रोशनी रोज़न वारी रोशनी ज़िक्र अज़कार वारी रोशनी खैर खैरात ज़कात वारी रोशनी कब्र में खयों वञजाए कब्र थी चयन बैतुल वहदत कब्र थी चवे ॿुधो दुनिया में राजन सां गॾु गुज़ारण वारो अना बैतुल वहदत मां के लाइ पजो घर आए मोॾे जोड़ीअ में खयों अचजा साईं जोड़ी में त उहा घरवारी बि न हलंदी हलंदी हा साईं जंहिं घरवारी जे करे असां बे अमड़ सां फिटायूं था जंहिं घरवारी जे करे भाइरनि सां मिटनि सां फिटायूं था उहा घरवारी घड़ी सवा क़ब्र में असां सां हलंदी हा साईं न हलंदी भला ये बच्चा जन जे लाइ असां सोचूं ई कोन था त हलाल था कमायूं हराम था कमायूं इहे हलंदा क़ब्र में न हलंदा ऐं हीअं बि ॿुधो नबी साईं फरमायो हिकिड़ा माण्हू अहिड़ा हूंदा जॾहिं मौत ईंदो क़ुरान तो फरमाए जॾहिं मौत ईंदो पोइ सॼी ज़िंदगी नी तमन्ना में गुज़ारींदा यार अञा त जवान हाली छाजी निमाज़ जॾहिं कुराड़ा थींदासीं पोइ क़ब्र पोइ निमाज़ पोइ मस्जिद पोइ रोज़ो पोइ तयारी पोइ आख़िरत जी तयारी हालांकि मौत अची वेंदी अवा मौत जो त वक़्तु ई कोन्हे मौत अची वेंदी मरी वेंदा त अल्लाह वटि ओहो चवंदा मरी वियासीं क़ब्र में जो पहुचंदा चवंदा मरी वियासीं यार असां त सोचियोसीं निमाज़ूं पढ़ंदासीं रोज़ा रखंदासीं ज़िक्र कंदासीं क़ुरान जी तिलावतूं कंदासीं इहे मरी आयासीं रुगो सोच में आसीं त कंदासीं करे कोन सघिया हाणे चवंदा क़ाल रब्बि इरजिऊन क़ुरान न चओ सचो चवंदा हे असांजा मिठा अल्लाह असांखे मोहलत ॾे न अल्लाह हिकिड़ो दफ़ो दुनिया में मोटाए
रब असां ॾाढियूं निमाज़ूं पढ़ंदासीं ऐं अल्लाह ॾाढा ख़ैर ख़ैरातूं कंदासीं रब तुंहिंजे क़ुरान खां घड़ी परे न वेंदासीं ऐं अल्लाह हिकिड़ो दफ़ो दुनिया में मोटाए फसद्दक़ वकुम मिनस सालिहीन ऐं रब करीम ॾाढियूं निमाज़ूं पढ़ंदासीं अल्लाह असांखे मोटाए न हिकिड़ो दफ़ो मोहलत अल्लाह से फरमाए तुम वाले यो अखिर अल्लाह इदा जा अजलुहा ऐ दुनिया वारो जेके मरी आया वरी वापस न वेंदा अब मरी आया वापस न वेंदा जॾहिं ख़बर भी आहे त मरंदासीं भी सही ओ मीर तारिक खान मक्सी ॿुधो उनजे बंगले में हिकिड़े चक्कर वञण थियो पोइ ईअं घुमंदे 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 कचहरी कंदे मीर साहब असां बंगले में आयासीं गाॾियूं ॾसींदो पियो हले हीअ गाॾी हीअ गाॾी हीअ गाॾी हीअ गाॾी मौलवी साहब अचे जो कुर्सियुनि ते वेठासीं त मां चयुमि साईं जेतिरियूं गाॾियूं आहिनि पुछाणो बि एतिरो वॾो आहे त को वक़्तु कंध हेठि करे चुप थी हुन पंहिंजे शौक़ में गाॾियूं ॾसियूं मां चयुमि साईं जेतिरियूं गाॾियूं पुछाणो बि एतिरो ई वॾो आहे ईअं को वक़्तु चुप थी करे 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 चवण लॻो हाओ मौलवी साहब मां साईं बिल्कुलु हाओ माना हुनखे धकु लॻो जंहिंखे न ज़रा बि ईमान जी चिड़ंग दिलि में हूंदी आहे न उन ते हे क़ुरान असर कंदो आहे तॾहिं नबी साईं फरमायो ॿुधो दुनिया वारो दोज़ख जी बाहि विसायो अल्लाह जा रसूल साईं दोज़ख जी बाहि कीअं विसायो नबी साईं फरमायो ॿुधो दुनिया वारो अखियुनि जे गोड़नि सां दोज़ख जी बाहि विसी वेंदव गोड़ा न ॻाड़ियो अल्लाह जे आॾो गोड़ा ॻाड़ियो ऐं रब माफ़ कर ॾाढा ख़ताकार आहियूं ॾाढा गुनाहगार आहियूं ऐं अल्लाह जे गुनाह यादि था कयूं त हां तूं डरे ऐं रब पंहिंजी महिरबानी कर अल्लाह ओ हुन मदीने वारे साईं जे सदके रब असांखे माफ़ कर ॾाढियूं कमियूं कोताहियूं थी वियूं अल्लाह जे साम्हूं तौबा कयो अखियुनि मां गोड़ा ॻाड़ियो नबी साईं फरमायो दुनिया में तुझा गोड़ा दोज़ख जी बाहि विसाए छॾींदे अगर दुनिया में गोड़ा न ॻाड़े नबी साईं फरमायो आख़िरत में रतो जा गोड़ा रोंदे ओ रसन जा निशान ठही वेंदे पर कोई कुछ भी फ़ाइदो न पवंदो साहब अर्ज़ कयो अल्लाह जा रसूल साईं गोड़ा जो कंहिंखे न अचनि सख़्त दिल इंसान नबी साईं फरमायो भला गोड़ा नथा अचनि ओ दोज़ख जी बाहि के गोड़नि सां विसायो पर गोड़ा नथा अचनि नबी साईं फरमायो एतिरो गोड़ो रुगो अचेसि अखि जे अंदरि फरमाई मक्खी जे मथे जेतिरो मखे जे मथे जेतिरो गोड़ो अखि में आयो अथसि हेठि बि न किरियो आहे अल्लाह जे ख़ौफ़ में क़ब्र आख़िरत जे ख़ौफ़ में पंहिंजे गुनाहनि खे यादि करे अल्लाह जे आॾो क़ुरान ॿुधो तई अखि में गोड़ो अची वियो अथसि नबी साईं फरमायो इन मखी जे मथे जेतिरे गोड़े सां बि दोज़ख जी बाहि विसी अल्लाह जा रसूल दिलियूं एतिरियूं सख़्त थी वियूं जो इहो एतिरो गोड़ो बि अखि में नथो अचे नबी साईं फरमायो भला रोअण जहिड़ो मोह करे अल्लाह जे आॾो तौबा कयो तॾहिं बि दोज़ख जी बाहि विसी को करे त सही न हाज़े और साईं जोगी साहब तव्हांखे ॿुधाइनि पिया न त खॿे कुल्हे वारो गुनाह एसी ताईं न लिखंदो आहे एसी ताईं गुनाह न लिखंदो आहे जेसि ताईं उनखे इजाज़त न मिले हालांकि असां हदीस में पढ़ियो आहे फरमायूं त सॼे कुल्हे वारो जेको मलाइको आहे न इहो खॿे कुल्हे वारे जो अमीर आहे इजाज़त वठंदो आहे साईं गुनाह लिखांसि जॾहिं इजाज़त ॾींदुसि लिख सॼो रब ॾों हुकुम थींदुसि त पोइ बानो जो गुनाह लिखो मुसलमानो उन अल्लाह खे यादि छो नथा कयो
हे अध रात जूं रड़ियूं आख़िर असां तव्हां ते असर छो न थियूं कनि। क़यामत जो ॾींहुं थींदो, हिकिड़ा माण्हू अबा हे समूरा इंसान हिकिड़े हंधि गॾु थींदासीं। काथे? क़यामत जे ॾींहुं साईं काथे गॾु थींदासीं? काथे? मके मदीने? महशर जो मैदान काथे लॻंदो? हा साईं, न साईं, शाम मुल्क में लॻंदो। काथे बा क़यामत जो मैदान लॻंदो इहा बि ख़बर हुजे। शाम मुल्क में जेको हाणे मुजाहिदन आज़ाद कयो, इते महशर जो मैदान लॻंदो। ऐं अल्लाह जा रसूल साईं ज़मीन हेठ मथाई हे झाका झोंप विच में समुंड हे जबल सुना नबी हे माण्हू होॾे कीअं हिसाब ॼण वेंदा। जो जो रब तो फरमाए वकुल इंसान अलज़मनाहु ताइरहु फी उनुक़ि। अल्लाह तो फरमाए ॿुधो दुनिया वारो, वकुल इंसान मां समूरनि इंसाननि खे हिक जाइ ते गॾु कंदुसि। समूरा इंसान, मुसलमान, काफ़र, गैर मुसलमान, आदम खां वठी ईसा ताईं पूरी दुनिया जा इंसान काथे गॾु थींदा। वकुल इंसान अलज़मनाहु ताइरहु फी उनुक़ि। अल्लाह तो फरमाए वनुख़रिजु लहू, हाय उन्हीं ने क़यामत जे ॾींहुं समूरा इंसान ओ महशर जे मैदान ॾे शाम मुल्क ॾे रवाना थींदा। हुकुम थियो आहे त दुआ फरमाए। अब ये शाम मुल्क ते वेंदा कीअं? उॾे वेंदा नबी साईं फरमायो हिकिड़नि जा अमल ज़्यादा हूंदा, अखि चिंब में उते पहुची वेंदा। सुणे नबी फरमायो हिकिड़नि जा अमल अञा थोरो घटि हूंदा। नबी साईं फरमायो उहे सुवारुनि ते वेंदा। हिकिड़नि जा अमल अञा थोरो घटि हूंदा, पैदल पिया वेंदा। हिकिड़नि जा अमल अञा थोरो घटि हूंदा, ओ ओकड़ू पिया वेंदा। हिकिड़नि जा अमल अञा घटि हूंदा, नेकियूं घटि हूंदियूं, उहे इंसान पेट घरोड़ी पुते पहुचंदा। नबी साईं फरमायो हिकिड़ा इंसान अहिड़ा हूंदा ओ जन वटि अमल कोन हूंदा, पोइ सिसी हेठि हूंदनि, ॼंगूं मथे हूंदनि, पर उते पहुचणो अथनि। वकुल इंसान अलज़मनाहु ताइरहु फी उनुक़ि वनुख़रिजु लहू। अल्लाह तो फरमाए हर एक इंसान के अमाल नामो गिचिया में टंगियल हूंदो। अब जेकी कुछ हिते कयूं था ना, इहो अल्लाह से गिची में टंगे। अल्लाह से फरमाए जो इक़रा किताबक, पढ़ो पंहिंजे किताब के जेको दुनिया में करे आया हो। हर शइ लिखी पई। अब हिते कंहिंखे न चइबो आहे त निमाज़ नथा पढ़ो, क़ुरान नथा पढ़ो, मौली साहब यार बस नफ़्सा नफ़्सी। अब ईअं चवंदा की न साईं नफ़्सा नफ़्सी आहे पढ़ंदासीं, उते बि ईअं चवनि। अल्लाह साईं फरमाईंदुनि कफ़ा बिनफ़्सिकल यौमा अलैका हसीबा। हाय मुंहिंजा माना रब साईं फरमाईंदुनि दुनिया में नफ़्स चयो जुआ खेॾो तो खेॾी छॾी, दुनिया में नफ़्स चयो चोरी कर करे छॾई, दुनिया में नफ़्स चई निंड कर करे छॾई, दुनिया में नफ़्स चई अब्बे के नाराज़ कर, अम्मा के नाराज़ कर, पर घरवारी के राज़ी कर करे छॾी। ओ मुंहिंजा माना जो हिसाब अवल पंहिंजे नफ़्स के हिसाब ॾे। कफ़ा बिनफ़्सिकल यौमा अलैका हसीबा। अल्लाह तो फरमाए चवंदुनि तव्हांजो अॼु पंहिंजे नफ़्स के हिसाब जो। मने तदा फइन्नमा यतदी लिनफ़्सि। अल्लाह तो फरमाए दुनिया में जेको भलाई वारो कम तो करे पंहिंजे लाइ भलो थो करे। जेको तव्हां वेठा हो न जागी, ये तव्हां पंहिंजे लाइ भलो कयो। वमन ज़ल्ल फइन्नमा यज़िल्लु अलैहा। रब तो फरमाए जिन पुछड़ाई वारो रस्तो वधो आहे उहो पंहिंजे लाइ भलो नथा कनि। पर जॾहिं मरी वेंदासीं ऐं गुनाहनि जे करे पकड़ थींदी, क़ुरान में लिखियल अथव
युबस्सरूनहुम यवद्दुल मुजरिम लौ यफ्तदी मिन आज़ाबि यौमिज़िन बिबनीहि वसाहिबती वअखीहि वफसीलती अल्लती तुअवीहि वमा फिल अर्ज़ जमीआ। अल्लाह तो फरमाई युबस्सरूनहुम यवद्दुल मुजरिम, जॾहिं माण्हुनि खे गुनाहनि जे करे पकड़ थींदी, अल्लाह तो फरमाए उहो गुनाहगार छा चवंदा, चवंदा यौमिज़िन बिबनीहि, अए असांजा रब, ओए मुंहिंजा धीअ पुट थी इन्हनि खे वठी वञो दोज़ख में विझो, अल्लाह मूंखे बचाए। अब आओ हे कुरान में, कुरान सचो आहे न, चवंदो यौमिज़िन बिबनीहि, आए मुंहिंजा रब मूंखे बचाए। अल्लाह मुझे धीअनि पुटनि खे वञी दोज़ख में विझो, अल्लाह मुंहिंजी सज़ा इन्हनि खे ॾे पर मूंखे बचाए। वरी चवंदो साहिबती, ऐं मुंहिंजा रब ओ मुंहिंजे घर वारियुनि खे वञी दोज़ख में विझो। वाखी ऐं अल्लाह मुंहिंजे भाइरनि खे वञी दोज़ख में विझो, रब मुंहिंजी सज़ा इन्हनि खे ॾे, अल्लाह मूंखे बचाए। वफसीलती अल्लती तुअवीहि, ऐं मुंहिंजा रब मुंहिंजो ख़ानदान वठी वञो, वञी करे दोज़ख में विझो। वमा फिल अर्ज़ जमीआ, ऐं मुंहिंजा रब ओ जेका पोइते मिल्कियत ज़मीन प्लाट जायूं छॾे आयो आहियां, अल्लाह उहे सभु वञी कर मुंहिंजा बदिले में वठ, पर अल्लाह मूंखे बचाए। अल्लाह से फरमाईंदो सुम्मा युनज्जिकल्ला, ऐं मुंहिंजा बना जीअं तूं थो चई कोन थींदो। दुनिया में का शइ नथा चऊं, अल्लाह से फरमाईंदुसि ईअं कॾहिं कोन थींदो। वला तज़िरु वाज़िरतुन विज़्र उख़रा, अॼु को बि कंहिंखे नेकी न ॾींदो जेकी करे आहीं पाण करे आहीं। तुंहिंजी सज़ा तुंहिंजे बच्चनि खे ॾियां, ईअं कॾहिं थींदो ई कोन। तॾहिं चवण वारे चयो आहे करे हेखलो वींदो हेखलो खाए गलो, पर वींदो हेखलो। ॿुधो मुसलमानो, फरमाइनि था नबी सल्लल्लाहु अलैहि वसल्लम फरमायो क़यामत जो ॾींहुं थींदो, अहिड़ा मर्द हूंदा जिन खे पंहिंजूं घर वारियूं औलाद छिके अल्लाह वटि आणींदनि ॻिची खां वठी। ए अल्लाह असां त चार दीवारी में बंदे होसीं, बच्चा चवंदा रब असां त नंढड़ा हुआसीं, अल्लाह असांखे त ख़बर ई कान हुई त अबो कहिड़ो कारोबार थो करे। आए रब करीमा अॼु ख़बर पई आहे त अबे जा कम इहो बता, अल्लाह असांजी सज़ा बि असांजे अबे खे ॾे। घर वारियूं चवंदियूं असांजी सज़ा इन्हीअ खे ॾे, न्याणियूं चवंदियूं असांजी सज़ा इन्हीअ खे ॾे। ॿुधो मुसलमानो, ये घर वारियूं पयूं बदराईंदियूं, बच्चा पिया बदराईंदा, पोइ छो नथा सोचूं त हिते सही कयूं। तॾहिं फ़क़ह बुज़ुर्ग फरमाईंदा आहिनि जॾहिं तव्हां घर वञो न शाम जो सौदो वठी, त एतिरो ज़रूरु सोचींदा कयो त जेको सौदो मां बच्चनि जे लाइ वठियो थो वञा इन में हलाल केतिरो आहे हराम केतिरो। छो जो नबी सल्लल्लाहु अलैहि वसल्लम फरमायो अगर 10 दिरहमनि जा को माण्हू वञी कपिड़ा ख़रीद थो करे न, चओ नबी जो फरमान सचो आहे। नबी साईं फरमाए हिकिड़ो माण्हू वञी 10 दिरहमनि जा कपिड़ा ख़रीद थो करे न, फरमाए त उन्हनि 10 दिरहमनि में हिकिड़ो दिरहम रुगो हराम जो अथसि। पोइ जेतिरो वक़्तु इहे कपिड़ा जिस्म ते हूंदसि उन कपिड़नि सां न निमाज़ क़बूल अथसि, न क़ुरान जी तिलावत क़बूल अथसि, न ख़ैर ख़ैरात। नबी साईं फरमायो सल्लल्लाहु अलैहि वसल्लम फरमाई तव्हांजी कमाईअ में हलाल हुजे अल्लाह खां डिॼी करे। ऐं ॻाल्हि ॿुधो, सुठी गाॾी वठणु, सुठी जाइ ठाराइणु, सुठो कपिड़ो पाइणु, सुठो खाराइणु, बच्चनि खे पाराइणु, इहा वॾाई न अथव। क़ुरान में रब थो फरमाए व अम्मा बिनिअमति रब्बिक फहदिस, ऐं मुंहिंजा बाना जेतिरी मां रब जी महिरबानी थी उहा पाण ते ज़ाहिर कर।
लटे कपड़े में, गाड़ी में, बच्चन में, घर में, खाइण में, पीअण में, खाराइण में पाण ते ज़ाहिर कर त मुंहिंजे रब जी माते एतिरी महिरबानी आहे। फरमाई तोखे मां गंज ॾेई छॾियां ऐं तुंहिंजा हाल अहिड़ा लॻा पिया हुजनि जो अञा ओ ॿियनि खे बि रहम अचे जेकर ॿर पिया ॾेई वञोसि। अल्लाह जो नबी सल्लल्लाहु अलैहि वसल्लम फरमायो इहो बख़ील इंसान आहे जंहिंखे हर नेमत जे हूंदे बि पाण ते बच्चनि ते ख़र्च नथो करे, अल्लाह जे रस्ते में बि ख़र्च नथो करे। तॾहिं नबी साईं फरमायो ला यदखुलुल जन्नत खब्बुन वला बख़ीलुन वला मन्नानुन औ कमा क़ाल रसूलुल्लाह सल्लल्लाहु अलैहि वसल्लम। नबी साईं फरमायो बख़ील कंजूस कॾहिं जन्नत में कोन वेंदो, ॿियनि ते त ख़र्च नथो करे पर पंहिंजे बच्चनि ते बि ख़र्च नथो करे। दुआ आहे त अल्लाह साईं जेकी चवरायो अमल जी तौफ़ीक़ नसीब फरमाए। अल्लाह साईं असांजे इन अॼोके दोस्तनि जे इन रखियल क़ुरान जे प्रोग्राम खे पंहिंजी बारगाह में क़बूल फरमाए। दोस्तो अॼोको हे वेहण ॿुधण ॿुधाइण शाला रब साईं अधु राति जी घड़ीअ में दुआऊं क़बूल फरमाए ऐं असां तव्हां सां भलाई वारो मामिलो फरमाए। सभई साथी दुरूद शरीफ़ पढ़ो दुआ घुरिजो।